नौशेरो फिरोज भिरिया सिटी पुलिस तथा जाली पुलिस मुकाबले में शहीद थियल शागिर्द शफीक सोलंकी जे वारसनि खे जवाबदारनि तरफ़ां मौत मार धमकियूं। HRJDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रफ़ीक सोलंकी चयो त शहीद शागिर्द शफीक सोलंकी जो केस सखर हाई कोर्ट में हलंदड़ आहे ऐं जवाबदार केस तां हथ खणण लाइ धमकाए रहिया आहिनि। हिन वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां इहा घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वाज़े रहे त 3 साल अॻु भिरिया सिटी SHO अब्दुल्ला अवान हथां कूड़े पुलिस मुक़ाबले में बेगुनाह शहीद थियल शागिर्द शफीक सोलंकी जे भाउ रफ़ीक सोलंकी खे SHO अब्दुल्ला अवान ऐं सिपाही मूसा सोलंकी पारां केस तां हथ खणण लाइ मौत मार धमकियूं। जॾहिं त ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर्स सिंध पिणु सिंध सरकार खां इहो मुतालबो करे थी त जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़ानूनी कार्रवाई करे हिन मज़लूम ख़ानदान खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।